अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम साईं बाबा। साईं मोहम्मद उर्स मला साहब ऐं थोराइतो आहियां। बिस्मिल्लाह। तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी जी साईं। ही कचहरी ही तारीख़ी ॻाल्हियूं असां सां जी वंडण जे लाइ जी आया आहियो। जी साईं तव्हां पंहिंजो बि तारुफ़ करायो जी साईं। त जीअं ॿुधंदड़ दोस्त जेके आहिनि तव्हां जी। बाबति बि ॼाणे सघनि जी ऐं पोइ पंहिंजूं यादगिरियूं जी जी इहे असां सां वंडियो। बिस्मिल्लाह। महिरबानी। वालेकुम सलाम साईं। जीअं त मुंहिंजो नालो असली मोहम्मद उर्स आहे, मां ज़ात जो मल्ला आहियां, ॻोठु पंहिंजो आमरी आहे। मुंहिंजी साईं हीअ इब्तिदा जी तइलीम जेका थी साईं सा हिन स्लेट ते थी। छाकाणि त असां ग़रीब हुआसीं, असां में न पेन जो वठण जी तौफ़ीक़ हुई, न कंहिं बुक जी, ऐं न आम ॿहिराड़ी में मिलंदा हुआ। सिर्फ़ु जे ॿहिराड़ी में प्राइमरी जी तइलीम ॾिनी वेंदी हुई त हिकु स्लेट ते ऐं ॿियो काठ जी पटीअ ते असांखे पढ़ाईंदा हुआ, साईं जंहिंमें असांजा उस्ताद कारी मस ठाहे किल्क सां जेको आहे सो हुन ते लिखी पटीअ ते ॾींदा हुआ ऐं बाहि में मिटीअ जी काठड़ी वांगुरु ठाहे उनखे बाहि में पचाए उन सां असीं कलम बनाए हिन स्लेट ते जीअं उन काराइण उन जेका सां असां लिखंदा उहा मस हूंदी उहा सम्झो असांजी मस हूंदी हुई। ऐं असीं पढ़ियासीं जेका मां मुंहिंजो जेका 5हीं दर्जा जेको पढ़ियुसि 1962-63 खां वठी 67 ताईं सो हिन स्लेट ते पढ़ियुसि। ऐं हिन स्लेट खे हिन वक़्त ताईं मूं पाण सां ईअं संभालियो आहे जीअं पंहिंजी हिकिड़ी जान जो माण्हू तहफ़ुज़ करे ईअं संभालियो थो जीअं मुंहिंजी यादगिरी रहे त असांजी तइलीम जो कारण हीअ स्लेट रही जंहिं असांखे उरूज ते पहुचायो। तमामु शानाइती शइ जी साईं, ही साईं। तमामु तारीख़ी शइ आहे। अल्हम्दुलिल्लाह। ऐं तंहिंखां पोइ 1963 जी आहे जी साईं 1963 जी। ऐं शाबस्तान जे इश्क खे हुजे तव्हां संभाले सांढे रखी हा आहे। साईं, हा बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। ऐं मूंखे हिन स्लेट जे संभालण सां इहो ॿियो बि इश्क हिकिड़ो पैदा थियो त आउं डायरी लिखां रोज़ त मुंहिंजो वक़्तु कीअं थो गुज़रे। माशाअल्लाह। पोइ अल्हम्दुलिल्लाह उन वक़्त में डायरियूं त असां ग़रीबनि खे न मिलंदियूं हुयूं, पर साईं। बुक जा या पना खणी चूंडे पोइ उन ते तारीख़ सिंधीअ में लिखंदुसि, अॼु 1 तारीख़ आहे, अॼु 2 तारीख़ आहे। माशाअल्लाह। यानी इहो मूं सिलसिलो डायरीअ लिखण जो 1965 खां वठी शुरू कयो अप टू डेट ताईं। सही। ऐं इहा मुंहिंजी हिकिड़ी क़िस्म जी वधि में वधि जेका आहे सा हिकिड़ी ख़ुशी आहे। ऐं मूंखे आउं हिन वक़्तु अहिड़ो उनजो आदी थी चुको आहियां डायरीअ जो, जेकॾहिं राति जो 9 बजे खां पोइ मूं डायरी न लिखी त मूंखे सॼी राति निंड न ईंदी। माशाअल्लाह। अल्हम्दुलिल्लाह। इहो मूंखे इहो वॾो इहा तव्हांजी यादगिरियूं जेके आहिनि इहे बि तमामु वॾो असांजे लाइ क़ीमती मवादु आहे हा साईं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। वॾो क़ीमती त मूंखे मवादु इन आहे। सां हालांकि हिन वक़्तु असांजी उमिरि जेका आहे सा तक़रीबन 64 के पहुती आहे, पर मूंखे इहो इश्क़ आहे त अलाह रसूल मूंखे इल्म ऐं कलम खां जुदा न रखे। आमीन आमीन आमीन। ॿियो तव्हां इहो बि ज़िक्र कयो मल्ला साहब जी त तव्हां ॼम जूं तारीख़ूं बि लिखंदा जी हा आहियो, बिल्कुलु फोतियूं बि लिखो। अल्हम्दुलिल्लाह। उन लाइ बि मूं वटि इहो सबूत आहे त आउं जीअं डायरी लिखणु शुरू कयो लिखणु शुरू कई आहे त उन सां गॾु मूं हिकिड़ो ॿियो बि सिलसिलो शुरू कयो। उहो मुंहिंजो उन सां गॾु मूंखे पंहिंजे नाने वटां हिकिड़ो इहो ॿियो बि इश्क़ मिलियो त बाबा जी डायरी लिखी थो त तव्हां महिरबानी करे जेके माण्हू ॼमनि था ॻोठ में या जेको ही जहान ॻोठ जा माण्हू छॾे वञनि था तिन जो बि ज़िक्र किथे न किथे कयो। पोइ मां छा कंदो हुउसि जो हिकिड़ो जेको बुकड़ो हिकिड़ो हो पनो तंहिं वक़्त में शायदि टके मिलंदो हो या पैसे हिकिड़ो 10-15 पननि जो मिलंदो, पोइ मां उन ते पंहिंजा नाला लिखणु शुरू कया। पोइ अल्हम्दुलिल्लाह जॾहिं सोभ भरियो थियुसि ऐं सम्झ भरियो थियुसि त पोइ आहिस्ते आहिस्ते वरी उन कचे पके खे पने खे वरी पके बुक ते उतारियमि, उहो पको बुक वरी कंहिं ॿिए ते उतारियमि। आख़िर जॾहिं डायरियुनि जो सिलसिलो शुरू थियो मुंहिंजे लिखण जो त पोइ मूं हुनखे साल भर साल जेको आहे सो हीअं डायरियुनि वांगुरु लिखणु शुरू कयो, जेको अॼु ॾींहं ते लिखंदो अचां। कहिड़े सन खां शुरू कयो? 1965 खां वठी। 1965 खां। पर हीअ डायरी ॿी आहे, उहा जेका 65 खां वठी जेका 77 ताईं आहे उहा अञा ॿी आहे। सही। जी हा। ही वरी उनखे जारी रखियो हा, छो जो उहा डायरी भरिजी वई ऐं हीअ वरी ॿी शुरू। अच्छा, हिन में तव्हां ॼम जो बि लिखो था ऐं फोती बि लिखो था। जीअं मिसाल आहे हिन में हिन पासे जे जेको आहे सो हा ही वरी पासो ॿियो पासे वरी मां जेको आहे सो तारीख़ी पैदाशी सिलसिलो शुरू कयो त जीअं जेके ॻोठ में असांजा बच्चा ॼमनि था घटि में घटि उन्हनि जी त ॼाण हुजे त ही फलाणो कॾहिं ॼाओ आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। इहे साईं इदारनि जा कमु हूंदा आहिनि। बिल्कुलु। पर तव्हांखे जस तव्हां लहो
तव्हां जसलहो जो इहो तव्हां पाण इनफरादी तौर ते हिकु फ़र्द जी हैसियत में इहो ॻोठ जी ख़िदमत कयो पिया। हा साईं, इहो सभु मूंखे जेको मिलियो आहे सो साईं मीर मोहम्मद शाह जी ख़ानदान खे तरफ़ां खां मिलियो। साईं मुंहिंजो नानो हुसैन मरहूम जेको हो सो बि नेपाल साईं मीर मोहम्मद शाह जे ख़ानदान जो। बचपन में मुंहिंजे नाने जो वालद ऐं वालदा गुज़ारे वई ऐं उहो छोरो छिनो थियो। पोइ साईं मीर मोहम्मद शाह जो जेको हवेली जा पाक हुया उन्हनि मुंहिंजे नाने ते छोरे छिने जी हैसियत में हथु रखियो ऐं हुननि उनजी परवरिश कई। साईं मां शुक्रगुज़ार आहियां साईं मीर मोहम्मद शाह जे ख़ानदान जो, जिन असां ग़रीबनि ते हथु रखी असांखे इल्म जी रोशनीअ खां रोशनास कराए ऐं पंहिंजे पेरनि ते बीहारण जी कोशिशि कई। जंहिं लाइ शुक्रगुज़ार आहियां साईं अली हैदर शाह जो, जंहिं मूंखे पंहिंजो औलाद सम्झी, पंहिंजो सचो ख़िदमतगार सम्झी, पंहिंजो वफ़ादार सम्झी पंहिंजे गोद में रहाए ऐं मूंखे पंहिंजो दर्स ॾिनो। साईं मीर मोहम्मद शाह जो ख़ानदान अलाह रसूल जे तरफ़ खां पढ़ियो लिखियो बा अदब बा अख़लाक जो मालिक रहियो आहे। ऐं आउं नथो सम्झां त साईं मीर मोहम्मद शाह जे ख़ानदान जहिड़ो अरड़ो ख़ानदान को असांजे सिंध में हुजे। थी सघे थो सिंध ख़ाली न आहे, पर जीअं त 1973-74 में मरहूम ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब जी हुकूमत हुई ऐं उन वक़्त में अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादो मिनिस्टर ऑफ एजुकेशन हुयो ऐं साईं अली हैदर शाह जेको साईं मीर मोहम्मद शाह जो सॻो भाणे जो हुयो, साईं अली हैदर शाह उन वक़्तु सब डिविज़नल एजुकेशन ऑफिसर हो ऐं अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादो मिनिस्टर ऑफ एजुकेशन हो। अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादे साहिबु हिकु दफ़ो साईं अली हैदर शाह खे चयो त अलाह ॾिने पंवहर ते तव्हां हल्को हथु रखो, छाकाणि त साईं अली हैदर शाह वक़्त जो ऐं ड्यूटी जो पाबंद हुयो ऐं हू जेको मिस्टर मरहूम अलाह ॾिनो हुयो सो हफ़ीज़ पीरज़ादे जे करे पाण खे मिनिस्टर जो माण्हू सॾींदो हो ऐं कंहिं बि एजुकेशन जे ऑफिसर खे पाण जहिड़ो न सम्झंदो हुयो। जंहिं ते अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादे साईं अली हैदर शाह खे चयो त तव्हां महिरबानी कयो ऐं तव्हां अलाह ने पंवर साहिब ते थोरो हल्को हथु रखो। पर साईं अली हैदर शाह हुनखे इहो जवाबु ॾिनो त मिनिस्टर साहिबु जेकॾहिं तूं मिनिस्टर रहीं त आउं बि जेको तो कोरी मोची न आहियां, आउं बि पंहिंजे वक़्त जो एजुकेशन ऑफिसर आहियां। जे तव्हांखे ज़रूरत आहे त बिस्मिल्लाह तव्हां मुंहिंजी सीट चे संभालियो, मूंखे तव्हांजी नौकिरी जी ज़रूरत ई न आहे। जंहिं मां लॻे थो त एॾो मिनिस्टर जे माण्हूअ खे, जहिड़े माण्हूअ खे जेको आहे सो हिकिड़ो 17 ग्रेड जो माण्हू उभो ऐं खुटो जवाबु ॾिए, ऐं नथो सम्झां त अहिड़ो को अरड़ो ख़ानदान ॿियो थिए। तंहिंखां पोइ ॿी ॻाल्हि त साईं उनजो ॿियो भाउ वॾो साईं अली अनवर शाह जेको हुयो सो रेंज फॉरेस्टर ऑफिसर हुयो ऐं हू अहिड़ो अरड़ो ऑफिसर हुयो जो न कंज़र्वेटर खे मौजूदु सम्झंदो हो, न DOF खे सम्झंदो हो, न कंहिं वरी कंहिं अहिड़े ज़मींदार खे सम्झंदो हो, पर जीअं अली अनवर शाह जी दिलि चवंदी हुई जीअं चाहींदो तीअं कंदो हो, पर हू कंहिंजी कान कढण वारो न हो। तंहिंखां पोइ वरी साईं ज़फ़र हुसैन शाह काज़मी, सुभान अल्लाह, पढ़ियो लिखियो बा अदब बा इज़त ऐं ज़फ़र काज़मीअ जो आमिरीअ ते वॾे में वॾो अहसान इहो आहे त जॾहिं फील्ड मार्शल मोहम्मद अयूब जी हुकूमत हुई, फील्ड मार्शल मोहम्मद अयूब हिकु दफ़ो बाय ट्रेन में सफ़र करे या खां अची कराची ॾे वञी रहियो हो त असांजे रेलवे स्टेशन जेका साईं मीर मोहम्मद शाह 62-63 जे दौर में शायदि तामीर कराई हुई, तारीख़ मुक़ररु यादि न आहे छो जो उन वक़्तु असांजो बचपन जो दौरु हुयो, पर इहो असांखे यादि आहे त आमिरी जी जेका स्टेशन जी जेका चरी पटाई बुनियादु जेको रखायो सो आमिरी जे सैयद मीर मोहम्मद शाह रखायो। छाकाणि त पहिरीं पुराणी स्टेशन आमिरी जी हुई जेका 1957-56 जी कारी बोर्ड में वॾी वई, उन खां पोइ साईं मीर मोहम्मद शाह वरी नई स्टेशन तामीर कराई पंहिंजे ॻोठ में। उन वक़्त में साईं फील्ड मार्शल मोहम्मद अयूब शायदि कराची वियो, हुन सां गॾु साईं ज़फ़र हुसैन शाह काज़मी हो ऐं साईं जिन जो सफ़र जेको थियो हो सो बोलान मेल में थियो। उन वक़्त में बोलान मेल आमिरी में बीहंदो हो ऐं जॾहिं बीठो त साईं ज़फ़र हुसैन शाह काज़मी लही प्लेटफॉर्म ते बीही ऐं असांजे फील्ड मार्शल मोहम्मद अयूब खे चयो त हीउ जेको साम्हूं तव्हांखे घाटा वण नज़र अचनि था, इहो असांजे ॻोठ आमिरी इहो आहे ऐं इहे जेके तव्हांखे घाटियूं शयूं नज़र थियूं अचनि इहे असांजे ॻोठ जूं वॾियूं नमियूं आहिनि।
ऐं सम्झ भरियो आहियां त सही। हीउ जेको आहे साईं ज़फ़र काज़मी आहे, हीउ फील्ड मार्शल मोहम्मद अयूब आहे। सही। छाकाणि त उन वक़्तु असांखे जे ॻोठ में न का टीवी हुई न को रेडियो हुयो, इहे सही। फ़ोना हूंदा हुआ जिन तां कुझु राग पुराणा राम ॿुधंदा हुआसीं। पर पोइ जॾहिं टीवी थी या रेडियो थियो, टीवी त देरि सां आई, सही। रेडियो थियो त ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं त साईं ज़फ़र काज़मी ईअं आहे। तंहिंखां पोइ वरी जेकॾहिं असांजे ॻोठ जा त सादात हुया न साईं, सही। उहे त ईंदा रहंदा हुआ। सही। पोइ महीने या ॿिए महीने या चोथे महीने ईंदा हुआ त असांखे ख़बर पवंदी त अॼु असांजे ॻोठ में गाॾी आई आहे, कार आई आहे। उहा उन वक़्त जी कार जेको सो खे आम माण्हू वटि कान हूंदी, ऐं न का मोटर साइकिल हूंदी हुई, न का सुज़ुकी हूंदी, न का जीप हूंदी हुई। हुई न हुई त गाॾी साईं मीर मोहम्मद शाह जे ख़ानदान वटि हुई। ऐं उहे जो ईंदा त असांखे नंढड़ा ॿारनि जे हिस सां शौक़ु थींदो त असीं वञी ॾिसूं त इहा कार कीअं थी हले, कीअं आई आहे। उन शौक़ सां पोइ असां साईं साईं जंहिं महिल सदर अयूब जो वारो जेको तव्हांजो हवालो ॾियो पिया, जी जी इहो तव्हां पाण हुते मौजूदु हुआ, तव्हांजी छा उमिरि उन हुई? वक़्तु 9-10 सालनि जे क़रीब हुजां, 10 सालनि जे सही। क़रीब हुजां। छो जो सही। ॿाराणो हुयालो, पर शौक़ु हुयो त अॼु सदर साहिबु थो अचे ऐं सभई हलो त ॻोठ जा माण्हू ॾिसूं। साईं मोहम्मद उर्समला साहिबु थोराइतो आहियां, कुर्ब महिरबानी। करे तव्हां वक़्तु ॾिनो, पंहिंजो क़ीमती वक़्तु कही आया हो ॻोठ आमरी खां। तव्हांजा महिरबानी, शुक्र अलहमदिल्ला, महिरबानी। थोरा था ख़ुशगुज़ार, महिरबानी। कुर्ब साईं, महिरबानी। बिस्मिल्लाह।